असां हिते पंहिंजी शरारतुनि में पूरा लॻा पिया। कॾहिं इहो सोचियो आहे त मुंहिंजो पुटु मूसा कहिड़े हालनि में हूंदो? घणा महीना थी विया आहिनि मूसा घर न आहे आयो, उन जे बारे में कॾहिं सोचियो बि न आहे असां। अदा मूसा तुंहिंजो पुटु आहे, जॾहिं तूं ई मूसा लाइ नथो सोचें त पोइ ॿियो कीअं सोचींदो? हलो, तव्हांखे सोच हुजे या न हुजे, मूसा जी आहे न मूंखे वॾी ग़लती अथव। सम्झो था ॻाल्हि खे या वरी सम्झायांव? ॻणती त मखण मूंखे बि आहे मूसे जी। हूअं त बेगुल खां बलाऊं बि टिॼंदियूं आहिनि, पर मां कुझु करे नथी सघां। मां ईअं नथो चवां त तूं ऐं मखण हथनि में हथियार खणी वञी मूसा जो पलांद कयो। हथियार त घर में जेकॾहिं हुजनि हा न त खणी मैदान में लहू हा, जंग में जोटरियूं हा, पर घर में त ॾोही बि कान्हेव त कहिड़ो हथियार खणूं हा? ॿुधा आहे मखण, हीअं था कयूं तूं ऐं मां भलो साईं खणी रेस वटि था हलूं त हिन जे मुआबे मूसा जी पचर छॾ। अदा नवाब खान जो कहिड़ो दीन ईमान, जेकॾहिं तव्हां भलो साईं खणी बि विया हो त कहिड़ो इहो निभागो मञींदो? इन जो त सफ़ा पितो ई सड़ियल आहे। वाकई आहे सफ़ा किनो कायर, मञींदो ई कोन। जॾहिं मञींदो ई कोन त पोइ उन ॾे छा हली कजे? नवाब खान लाइ हाणे सोचणो पवंदो त उनखे कीअं ख़तमु कजे। मां त चवां थी अदा त ओताक में वञी ज़हर जी चपटी ॾेई छॾियोसि मोए खे पाणीअ में त उते ई भटकी मरे। सलाह हवा जी ॾिठई यार, ॾाढी भली सलाह आहे सालो। अॼु खां पोइ इहो ई सोचणो पवंदो। ठीकु आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।